दोस्तों अस्सलाम वालेकुम। अल्लाह करे सदा खुश ऐं आबाद हुजो सुहारी सिंध में। घोड़नि जे शौक़ जे हवाले सां ख़फ़्त जे हवाले सां हूअं त मुंहिंजो जेको किताबु आयो आहे घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहड़ा, त उन में मुख़्तलिफ़ सवारनि ऐं मुख़्तलिफ़ शौक़ीननि जा इंटरव्यूज़ ऐं ॻाल्हियूं काफ़ी आयूं आहिनि। पर उहे लिखत जे हवाले सां त अॼु वरी मूं इहो चाहियो त सिंध जो हिकिड़ो मशहूरु घोड़े सवार आहे साईं मोहम्मद वारिस लोहर सकरनि जे भरिसां, उन बुज़ुर्ग सां ऐं तमामु सुठो पंहिंजे वक़्त जो माइना सवार सो हुन सां कचहरी कयूं था। ऐं टाइम बि शामड़ी महिल आहे, इनशाला कचहरी भली थींदी। चलो साईं अल्लाह करे आबाद ऐं ख़ुशि हुजी। हाणे जीअं त पाण घोड़नि जे हवाले सां कचहरी कयूं था, त सभ खां पहिरीं तुंहिंजो पंहिंजो तारीफ़ त मोहम्मद वारिस हीअ त हिन ॻोठ में कॾहिं खां ई तुंहिंजो जेको मिटी माइटी पर वधीक जेको आहे पंहिंजे वॾनि जे हवाले सां इहा ख़बरचार ॾे, ऐं घोड़नि जो शौक़ु तोखे कॾहिं खां आहे? साईं हीअ असांखे मूंखे बुनियादी अरसे में घोड़े जो शौक़ु मिलियल आहे। मिलियल आहे। हा, मुंहिंजे अबे ॾाॾे खां वठी घोड़ा थींदा आया आहिनि। तुंहिंजे वालिद मोहम्मद वारिस तुंहिंजे वालिद साहिब जो छा नालो? हाजी अल्लाह बचायो नालो। हाजी अल्लाह बचायो। हा, ऐं असांजे ॾाॾे जो नालो मोहम्मद अली हो। मोहम्मद अली। हा, ऐं उनजो जेको भाउ हो उनजो अली मोहम्मद नालो। हा, उन वटि भला घोड़ा मेड़नि में कहण वारा। पोइ वरी असांजे माइटनि वटि बि थी गुज़रिया। पोइ उन्हनि ते चढ़ी असीं बि हिरी वियासीं त घोड़ा हली मेड़े में कयूं। हा, पोइ उन में असां वटि सुठा सुठा घोड़ा हलिया। पोइ असांखे घोड़ो वरी पछाड़ी हथ अची वियो जंहिंजो घोड़े जो नालो शहज़ादो, जेको सिंध में पोइ वरी असां ॾिनो नबी भाई खे काशकेलीअ खे, उन्हनि नालो रखियोसीं मोर। उहो असांजो मशहूरु घोड़ो थी गुज़रियो। ऐं उहे घोड़ा असां कया घोड़नि वारनि शौक़ीननि सां वक़्तु गुज़रियो। थोरो बुनियादी ॻाल्हि ॿुधाए, मिसाल जे तौर ते तुंहिंजे जेके वालिद ऐं ॾाॾे जी ॻाल्हि थो ॿुधाई, उन ज़माने में घोड़ा कहिड़ा हुआ? उन ज़माने में इहो शौक़ु भला जेको जेके घोड़े खे पाण हलायूं था, सकाफ़ती जेको घोड़ो हले थो जंहिं नमूने सां, इहो रवाज तॾहिं हुयो? हा, हो असांजे ॾाॾे जी ॻाल्हि थियल। हा, त आऊं शाइनात जे मेड़े ते अली मोहम्मद ऐं असीं ॿई ॿाहिरि वियासीं। हा, उते जेॾी महिल असीं पहुतासीं त उते घोड़ो पीर साहिब पीर मीन जो अची लथो। वाह! उहो घोड़ो अंबल खो रंग जो। उहो जो लथो त उते चयूं त असांखे ॾिसण लाइ माण्हू हैरान हुजनि त पीर जो घोड़ो ॾिसूं, पर पोइ असां ॾिसी कोन सघियासीं। अली मोहम्मद चयो त दादा मूंखे इहो घोड़ो वठी ॾे। चइबो आहे हींअर त पाण ॾिसियो कोन था सघूं, पोइ जॾहिं पाण खे अलाह ॾिनो त वठंदासीं। माना घोड़े ते अहिड़ो शौक़ु चढ़ी वियो ॾिसण मज़ा। पोइ उते घोड़ो कायूं, पोइ घोड़ो पीरनि वटि गहु करे वियो, ख़राबु थी पियो। पोइ आयो वापारी नंढ, पोइ असांजो ॾाॾो वठी आयो, घोड़ो बि ॾेई आयो, पैसा बि ॾेई आयो, घोड़ो वठी आयो। कहिड़े सन जे पीर कहिड़ा हुआ, किथे जा हुआ? पीर हा बाबू छन। बाबू छन। हा, नवाब शाह जे भर में छन सॾ बि आहे। जी जी जी, उहे पीर उते जा राशिदी आहे। कोट वारा। हा, महदी शाह जा सौटा। महदी शाह जा सौटा। हा, हाणे इहो घोड़ो कीअं वठी आया? केरु? इहो घोड़ो तो जो घोड़ो वरी वरितऊं जेको गहु थियो, हलियो कोन सही नमूने सां पीरनि वटि। हा, पोइ वरी इहो घोड़ो वापार न अची वियो। पोइ असां ॾाढो कंडियारीअ में वियो, जमालनि में। कंडियारी? हा, कंडियारीअ जो शहर आहे हितां, जमालनि जो। सही आहे, ज़िलो सांगड़। हा, न सांगड़ न, हिते ई आहे। इहा कंडियारी का ॿी आहे? हा, ही बि हा, जमाल। इहा कंडियारी जमाल ॿी। हा, उते जो त घोड़ो ॾिठईं त पीर वारो साॻियो साॻियो की ही घोड़ो चयो मां घोड़ो हाणे अची वियो आहे वापार न चई घोड़ो मूंखे ॾियो। पोइ घोड़ो वठी आयो। पोइ असांजो जेको ॾाॾो अली मोहम्मद उन सां पोइ घोड़ो ठही वियो। पोइ उन अची घोड़े खे मेड़नि में वाकियो, जलसनि में वाकियो, गसनि में वाकियो। उन कहिड़ी सन आहे, कॾहिं जी ॻाल्हि आहे अंदाज़न? साईं उनखे अंदाज़न चयो अंग्रेज़नि जे टाइम जी ॻाल्हि। पाकिस्तान ठहण खां अॻु जी ॻाल्हि आहे? अॻु जी ॻाल्हि आहे, पाकिस्तान पोटर 47 खां अॻु में। हा, पर उन वक़्तु पोइ कहिड़ा मेड़ा हिन तरह जा मशहूरु आहे जिन में घोड़ा हलंदा? असां वटि मेड़ो मशहूरु हो शाइनात, सखी जाम्स दातार, जमाल शाह, सरकार पीर हेॾां थींदो आहे नासिरीअ ॾे, उहो खानल शाह उते थींदो आहे। ए मेड़ा थींदा हुआ। पर पंहिंजे नवाब शाह ज़िले में मेड़ा वॾा 3 आहिनि। कहिड़ा? पहिरियों नंबर शाह जमाल सखी जाम साहब, ॿियो नंबर जमाल शाह,
टियों नंबर आहे शाहनाथ सही शौक़ जे हक़ में हाणे सुभाणे परे वरी ऐं मेड़ो जा बिलाली ऐं सुल्तान फ़क़ीर हा बिलाली बि हो ॾाढे बिलालीअ जो मेड़ो सुल्तान फ़क़ीर जो बि हो पर मेड़ा ही जलालनि जो बि हिकिड़ो पीर आहे जलालनि जो हाणे काका मिसाल तूं हाणे जो अधु सदी पहिरीं घोड़नि जी ॻाल्हि पियो करी हा, हा, हा। पहिरीं पाण ॻाल्हि कंदासीं त अधु सदी पहिरीं जेके मशहूरु घोड़ा हुआ हा। उहे कहिड़ा हुआ ऐं इन खां पोइ वरी हिन दौर जा बि ॾिसंदासीं हा। उन दौर जा शौक़ीन उन दौर जा मशहूरु घोड़ा जीअं इन घोड़े जी तो ॻाल्हि कई त इन वक़्त में उन ज़माने में उहे कहिड़ा सवार हुआ उहे कहिड़ा घोड़ा हुआ जेके सिंध में मशहूरु हुआ ॿिया इन घोड़े खां सवाइ इन घोड़े खां सवाइ घोड़ी भली भाणू जन जी भाणू जन। शमी राव खां परियां अब्दुरहीम वॾेरो भाणू जो हा उन वटि घोड़ी भली हुन घोड़ी को ख़ासि नालो हो हा ख़ासि नालो आहे घोड़ी चीनी रंग जी ऐं सॾिबी त भाणू जन वारी घोड़ी हा हा जंहिं मज़ा फर थिया जंहिंजी वरी धीउ हाजी शमीर ख़ान वरिती सिद्दीक़ फ़क़ीर खां ईंदो खॾाइर जो सिद्दीक़ फ़क़ीर सवार हो हा। ऐं शमीर राहू जी ॻाल्हि थो हा करी हाजी शमीर ख़ान जी पंहिंजी घोड़ी हा उहा वरिती भाणू जन खां इहे घोड़ियूं हुयूं ऐं इन जाइ इन ते इन लेवल जा के ॿिया उन ज़माने जा दौर जा कुझु हा, घोड़ा उन सवार घोड़ा ज़माने घोड़ियूं जा घोड़ा भोजले मंझि हुआ हाजी ताज मोहम्मद उन्नड़ हो हा। अता मोहम्मद उन्नड़ हो ऐं उन में वरी अब्दुल्ला ख़ान खॾर में उन्नड़ हो उन वटि घोड़ियूं भॼियूं हुयूं इहो पंहिंजो रहिस ही जेके मोहम्मद साली वारनि जे वॾनि मां हो हा वॾनि मां अलाह बचाए जो पीउ हो हा हा मां इहे बि बुनियादी आहिनि ए बुनियादी आहिनि ऐं इन जे जेको अब्दुल्ला जे पीउ हुयो वॾेरो शाह मोहम्मद हा। उन वटां ई घोड़ा अहिड़ा भला पैदा थींदा आया नाला उन्हनि घोड़नि जे ख़ासि नाला हा सही हा जी उहे घोड़नि जा नाला उन टेम में हा। घोड़े ते नालो कोन रखंदा नालो कोन रखंदा हा नालो हींअर आहे लाउड जे करे अॻे मेड़नि में लाउड बि कोन हो हिक ॿिए खां पुछिबो त हीउ घोड़ो कंहिंजो आहे सुञाणंदो हा पोइ वरी इन खां घोड़ा पोइ वरी इस्माइल ज़रदारी वटि घोड़ो भलो थियो हाजी उमर लख मीर वटि घोड़ो ॿ भलो थियो नाला हुजनि त ॿुधायो नाला कोन। बगलो ॿुधाए पियो हा 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 धननि जा नाला आहिनि इहे घोड़ा थी गुज़रिया उन खां पोइ ॿियनि माण्हुनि ते अब्दुल्ला ख़ान ज़रदारी जेको हो फतोल ज़रदारी ॻोठ जो फतोहल ज़रदारी ॻोठ हा। फतोहल ज़रदारी हा फतोहल ज़रदारी उन बाबू खां परे आहे न बाबा हिते आहे हेॾा ठीकु आहे उनजो कहिड़ो घोड़ो हुयो उन वटि घोड़ो हिकिड़ो कुमैतो हो ॿियो बोर हो उन वटि घणा घोड़ा थींदा आया पर बोर ऐं कुमैत उहे ॿई घोड़ा गॾु काहींदा मलूक चांडियो ऐं अब्दुल्ला ख़ान ज़रदारी हा साईं इन्हनि घोड़नि में फ़र्क़ु कहिड़ो आहे बोर अबलक कुमेत अछो इन्हनि जा रंग आहिनि हिकिड़े जो कारो रंग आहे त उहो मुश्किल चइबो जंहिंजो ॻाढ़ो रंग आहे त उनखे हिकिड़ो ॻाढ़ो कुमैत थींदो हिकिड़ो वरी पंहिंजो बोर थींदो छो जो इन्हनि जो मसालो ॿुर मां ख़बर पवंदी जंहिंजी बोर ऐं पुछ ॻाढ़ो आहे उहो बोर आहे जंहिंजो ॿुर ऐं पुछ कारो आहे सो वरी कुमैत हा हाणे भला काका ही घोड़नि जा जेके नसुल आहिनि मिसाल हिकिड़ा चवंदा मोर ऐं राही जो बुनियादु हा मिसाल हा। ऐं ॿिया बि अहिड़े क़िस्म जा मिसाल सॼी सिंध में पाण जे नज़र डोड़ायूं हा इहे जेके शानदार घोड़ा जेके वॾे नाले वारा थिया मिसाल वॾेरा जेके आहिनि वसाण आहिनि बिलावल वसाण वारा हा जीअं मिसाल लाहौर मेल जो नालो थो अचे हा लाहौर मेल घोड़ो तो ॾिठो न कोन ॾिठो न त इहे जेके नसल सिंध में कहिड़ा कहिड़ा मशहूरु आहिनि भला कहिड़ा मोर वॾा घोड़ो पंहिंजो वछाणनि जो गाजन जो घोड़ो हो कंजियारीअ वारे जो कंजियारी वारो हा 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 उनजो पुटु अलाहनू हो हा उन जो घोड़ो हू बीही वियो पोइ वरी असांखे मुंहुं अखे न ॾिठो गाजन जो घोड़ो थी गुज़रियो दुनिया में माण्हू ॻाल्हियूं करे रहिया पर मूं अखे न वञी ॾिठो अखे कोन पर गाजर जो नालो जाम ॿुधी जाम 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 हा गाजर ने बिलावल जो हिन पासे नालो वॾो हा, हो नालो वॾो हो ऐं उन्हनि वटि घोड़ो इहो भलो हो पोइ वरी ॾहरी घोड़ो वठी विया हा शाहपुर वारा कहिड़ा ॾाहिरी को नालो हा उनजो बचा नालो मूंखां ठीकु आहे नथो ख़ैर अचे। हा ॻोठ ॻोठ ई जेके शाहपुर खां होॾां ॾहरिन जो ॻोठ आहे इहो यारू ॾारी यारूअ जो इन लुकमान कीरे खां अॻियां आहे यारू ॾारी आहे हा इन्हनि वटि घोड़ो हो इहे वठी विया हा पोइ इहो घोड़ो बि उते कायो इहो घोड़ो बि उन घोड़े सां कयो पर हुन घोड़े जी हलणी ॿी त हुन जी ॿी
हाँ हर ये हिक- जेके चइजा घोड़नि जूं हलड़ियूं आहिनि हा। मिसाल हलड़ियुनि जा बि नाला माण्हू जाम था वठनि जाम। जीअं संजन जा नाला आहिनि हा, हा। हलड़ियुनि जा नाला आहिनि जी, त जी, इहे जी। पहिराइती जेकर हिनखे माण्हू खे ख़बर पए त बाबा जेके हलड़ियूं आहिनि त के उमिरि कहिड़ीअ में घोड़ो हलणु शुरू थींदो सुवार हुनखे कीअं मिलंदो हलड़ियूं कहिड़े कहिड़े क़िस्म जूं आहिनि थोरो इन खे वज़ाहत कर इन में वज़ाहत हीअ थींदी त हींअर जेके बि घोड़ा अचनि पिया से पाण वटि कोन्हे पंजाब खां था अचनि जेके बि सुवार आहिनि से उन्हनि खे हथ विझूं कंदा 44 छिकियो काइन पोइ के हलनि के कोन हलनि असुल जेके पंहिंजे सिंध जो रवाज़ु आहे सुवारनि जो उहो हींअर घोड़नि ते बार कोन्हे को न उहो भला क़दम ब क़दम सम्झाए मिसाल हाणे कीअं उनखे- शुरूआत कीअं थींदी उहा शुरूआत थींदी उहो घोड़ो जेको पहिरीं पंहिंजे सिंध जो हूंदो हो हा उन खे पहिरीं हुनखे 2 क़िस्म हूंदा हुआ पंध जी जे आहे खटह हा उनखे हूंदी डुग उनखे खट माना खटर हा खटह हा। डुगबाज डुग हा उनखे सुवार रोके हा। विख खां कदम मटराए हुनखे 44 रलो सेखारींदो सुवार जी महिनत हा पोइ उन मज़ा रलो खणी पोइ अॻिते वरी वञी भले वारो करे पोइ वरी फिरी वञे जेका बि टोर करे ऐं ॿियो घोड़ो हूंदो जेकॾहिं पंहिंजो 44 आहे त उन खे वरी सुवार चरल डोगामू सेखारींदो चरल डोगामू करे वारे मां वञी पोइ वञी मथे टोर जेतिरी वणे ओतिरी करे इहे सुवारनि जूं महिनतूं ॿुध चाचा इहे जेके चवंदा मिसाल तौर जेके हलड़ियूं आहिनि हा इहो मतिलबु पहिरीं हलड़ी ॿी टी जीअं कोन गाॾी जूं घेरियूं हूंदियूं आहिनि पहिरीं ईअं, ॿी टी ईअं। टाप ते चढ़ी वेंदो हा ईअं इहे पहिरीं खां शुरू कयो त पहिरीं पहिरीं विख कहिड़ी हुई हिनखे विख कदम में जेका बि हूंदो ठाहिणो हा। त सुवार ठाहींदो इन खां पोइ मटियो अॻिते वधियो त पोइ जे वधियो त हुनखे पंहिंजो काहींदो मुननि ताईं मुननि खां पोइ हू टोर कंदो मिकस मिक्स कंदो या लासू थी वेंदो हा। या 44 थी वेंदो या वरी हिकिड़ा घोड़ा जेके अॻु में सुवारनि काया उहे रले जी चौकड़ी कंदा हुआ इहा रले जी चौकड़ी छा आहे मथे घोड़ो अहिड़ो संजो थींदो जहिड़ो माण्हू खट ते वेठो हिंदोरो जहिड़ो हा हा। हींअर उहा सुवार जेके अॼु सुवारनि उन्हनि वटि गस कोन्हे को ॿारनि जे रहिजाए कुझु इन घोड़े खे माना हिकिड़ो त कहिड़ी वहीअ में जेको आहे सो तयारु थींदो हलणी जे लाइक़ु थींदो ऐं पोइ घणो वक़्तु लॻंदो हुनखे जेको आहे सो सुवार संभाले जो साईं, पको पहिरियों पुख़्तो नंबर थिए त हुन घोड़े खे फर खे ताते तयारु कबो हा। 12 महीननि खां पोइ हुनखे संजो रखी पोठी कबो हा 4 बो कोन त 3 साल बि संजो कोन थींदुसि पर जे 4 बो त 12 महीने संजो थींदुसि पोइ हुनखे होरियां होरियां विख कदम फेराए पंहिंजी ठाह ठोका कंदो न 4 बो त हू 3 साल बि ओड़ो ई चारो भरो रहंदो त संजो चाते रखंदा इन में चवंदा कोन त बाबा कंहिंखां पुछो त बाबा ही घोड़ो कहिड़े नस्ल जो आहे हा, जा- सो चवंदा हुन तोबरो कढी ॾेखारियो चईं बाबा ही चइबो हिन नस्ल जो इहा भला जॾहिं ॻाल्हि थी तोबरे जी खाध पीती जी हा। त घोड़नि जी खाध कहिड़ी आहे मिसाल साईं, तोबरो आहे तोबरे में छा ॾिबो अॻु में त टोबरे में घोड़े खे अन्न ॾिबो हो हा इन जा बि घणा अन जा इलाही क़िस्म आहिनि सियारे में घोड़े खे ॾिबी बाजरी हा ऊन्हारे में घोड़े खे ॾिबो जव हा जंहिं वरी जे जव खे न पुॼी सघिबो त वरी घोड़े खे ॾिबो ॾारो ॾारे खे बि न पुॼिबो त कणिक पुसाए उन में लूणु विझी ऐं पुसाए छॾिबी शाम जो फकुरी करे घोड़े खे ॾिबी त घोड़े खे पेट ॿेट में सूरु न पवंदो महिनत आहे इहे भला अञा। हींअर वक़्तु पाण वटि घटि आहे सिज पियो लहे हा। हींअर सॼी सिंध में जेके खफ़्ती हलनि था मिसाल 10-20 सालनि में हा, हा। 30 सालनि में तो बि घोड़ा हलाया आहिनि अवां कंहिंजा घोड़ा तव्हां पर्सनली तो कंहिंजा घोड़ा हलाया काका साईं, हिकिड़ो पंहिंजनि खां त सवा हिकिड़ो पंहिंजा पंहिंजनि खां सवा मूं कीरनि जा घोड़ा हलाया हा हा कीरनि जा हा कीरियो हो हैदर नालो हुओसि हुनजो पोटो अब्दुरहमान आहे उहो अञा ज़िंदा आहे हा। उन्हनि जा घोड़ा मूं हलाया जे तूं भट ते आहियूं हींअर भला सिंध में ॾिसो पोइ काका जेके मिसाल शाह नवाज़ जुने जी ॻाल्हि थी थिए हा। मख़्तूम ग़ुलाम मुहिद्दीन जी ॻाल्हि थी थिए हा। बशीर हालेपुट जी ॻाल्हि थी थिए ऐं होॾां मल्हार शाह हू जेके शाह जेके कुनरीअ वारा हा, उन्हनि जी ॻाल्हि उन्हनि थिए जी थी ॻाल्हि थी। मीर मंज़ूर पहुर जो नालो आहे हा। त ईअं जेकॾहिं ॻणिजे त मिसाल जे तौर ते सिंध में इहे केॾा वॾा शौक़ीन कहिड़ा कहिड़ा आहिनि जिन जा जेके नसुली घोड़ा अञा बि हलनि पिया मिसाल उन्हनि जा घोड़ा पिया आहिनि त सिंध में कीअं तव्हां ॻणींदव हिन वक़्त जे हवाले सां हिन वक़्तु जीअं ॾिसो बशीर खान जा पुट आहिनि हा उन वटि घोड़नि जो नसुल आहे हा कुझु बशीर खान जे ख़ासि हिन घोड़नि जा नाला वठी अचनि जेके हुन तो ॾिठा हुजनि भला जेको बशीर खान वटि घोड़ो लखपति भलो थियो लखपति हा हा
उन खां अॻु में उनजे पीउ जो घोड़ो हो जंहिंजो नालो हज़ारो हो। हज़ारो हा बशीर खान जे पीउ जो नालो छा हो? मोहम्मद साजिद। उन जो नालो मोहम्मद सालिह। हा हज़ारो। ऐं उन वटि ॿी घोड़ी हूंदी हुई, उनजो नालो हूंदो रेल कार। उन्हनि जो सुवारु हूंदो फोटो बिरोही। हा बशीर खान पोइ चढ़ियो पंहिंजनि घोड़नि ते। हा पोइ वरी घोड़ा बशीर खान वटि भला भला थींदा आया। ईअं वरी उन्हनि जी ॻाल्हि कर, ही वेझा आहिनि पंहिंजे साले उन्हनि वारा। हा इन्हनि जा कहिड़ा कहिड़ा घोड़ा भला थी गुज़रिया इन्हनि वटि आहिनि, इन्हनि जे घोड़ा- ख़ानदान जा, इन्हनि जा सवार कहिड़ा थी गुज़रिया आहिनि? इन्हनि वटि सुवार अरबाब बि थी गुज़रियो, मिठो बि थी गुज़रियो ऐं मिठे मिठे जो नालो वॾो आहे, मिठो मिठो मंगणार मिठो सिद्दीक़ मंगण। फ़क़ीर जो पुटु आहे, खॾहर वेठल आहे। हा उहो चाड़ो गुज़ारे वियो। उहो वॾो सुवार हो रईस मोहम्मद सालिह जा घोड़ा उहो काईंदो, अलाह बशकर ॾहरीअ जा घोड़ा उहो काईंदो। हा ऐं अलाह तोखे चङाई ॾे। ॿियनि बि जेको छॾींदो उन वटि वेंदो। ऐं चाचे शाह नवाज़ वारा घोड़ा पाण काईंदा जूने खां। हा हा शाहनवाज़ जा कहिड़ा कहिड़ा घोड़ा मशहूरु थिया? चाहे शाह नवाज़ जो घोड़ो हरण तमामु मशहूरु थियो। हा हा जेको शाहजहान उनजो पुटु काईंदो। उन खां पोइ वरी घोड़ा ॿिया हींअर बि शाहजहान वटि घोड़ा भला आहिनि तमामु। ऐं हीअ जेके सवार भला आहिनि, मिसाल तौरु सवारनि जी लिस्ट बि तमामु वॾी डिघी आहे। हा मिठे मंगणार जो नालो वरितई, नूर नबी गुपचाणी पाए। हा तर पोयनि जेके मिसाल तुंहिंजी उमिरि जा जेके माण्हू आहे जॾहिं तव्हां वाहींदा, मिसाल तोखे बि वाहींदे 40-50 साल थिया, हा, त बिल्कुलु। भला भला कहिड़ा हुआ जेके आहिनि सवार कहिड़ा हुआ भला मशहूरु? साईं उन टाइम में सिद्दीक़ फ़क़ीर हो, मिठे जो पीउ। हा मिठो मुंहिंजे हथनि में सुवार थियो। हा अरबाब जो पीउ हो ईसो फ़क़ीर जाम साहब जो। वाह अरबाब जो मामू हो कारो फ़क़ीर जाम साहब जो। हा ए वॾा सुवार थी गुज़रिया। पोइ वरी अरबाब बि सुवार थियो, पर पोइ वरी अरबाब भलो सुवार थी वियो, ॾाढो मिठो भलो सुवार थियो। उन खां पोइ गुपचाणी अबाणा अबे ॾाॾे पंहिंजा घोड़ा पाण काईंदा। इन्हनि में वॾो पहिरीं कहिड़ो? नूर नबी खां मथे? नूर नबीअ खां मथे